खबर शामिल कंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला पारां कराची में चीनी शहरियुनि ते हमले जो नोटिस वरितो वियो आहे। फायरिंग में चीनी शहरी जे क़त्ल ते ॾुख पहुतो आहे। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला जो इहो चवणु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर चीफ सेक्रेटरी सिंध खां वाक़े जी रिपोर्ट घुरी वरिती आहे। चीनी शहरियुनि जी सिक्योरिटी हर सूरत यकीनी बणाए वञे, वफ़ाक़ी घरू वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला पारां कराची में चीनी शहरियुनि ते हमले जो नोटिस वरितो वियो आहे। फायरिंग में चीनी शहरी जे क़त्ल ते ॾुख पहुतो आहे। राणा सनावला जो इहो चवणु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर चीफ सेक्रेटरी सिंध खां वाक़े जी रिपोर्ट घुरी वरिती आहे। चीनी शहरियुनि जी सिक्योरिटी हर सूरत में यकीनी बणाए वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला पारां कराची में चीनी शहरियुनि ते हमले जो नोटिस वरितो वियो आहे। फायरिंग में चीनी शहरी जे क़त्ल ते ॾुख पहुतो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर चीफ सेक्रेटरी सिंध खां वाक़े जी रिपोर्ट घुरी वरिती आहे। चीफ सेक्रेटरी खां रिपोर्ट घुरी वई आहे।